अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, कराची जूं हालतूं गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां ख़राब आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जी कराची रजिस्ट्री में बदमनी केस जे हवाले सां ॿुधणियूं पिणु थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार पिणु कराची जी हालतुनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। कराची जूं हालतूं ठीकु न आहिनि, शहरी ग़ैर महफ़ूज़ आहिनि ऐं कराची में अमन अमान खे क़ाइमु रखण लाइ दहशतगर्दी खे ख़तमु करण जे लाइ फ़ौज ऐं टारगेटेड ऑपरेशन जूं ॻाल्हियूं पिणु हली रहियूं आहिनि। अॼु असां इन सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपी अॻवान हाजी मुज़फ़र शुजरा। वरी महिरबानी मुज़फ़र शुजरा साहब, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि जमात इस्लामी अॻवान हाफ़िज़ नईमुर रहमान। बहुत शुक्रिया हाफ़िज़ साहब आपका भी। पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त कराची में जेको फ़ौज जो मुतालबो कयो वियो आहे ऐं वफ़ाक़ी सरकार जो इहो चवणु आहे त जेसिताईं सूबाई हुकूमत असांखे न चवंदी तेसिताईं असां फ़ौज खे न कराची खे फ़ौज हवाले नथो करे सघिजे। इन ते तव्हां छा चवंदव सॼे मामले ते? तव्हां जंहिं आर्टिकल तहत डिमांड कनि था त फ़ौज अचे, उन आर्टिकल खे मुंहिंजे ख़्याल में कंहिं पढ़ियो ई कोन्हे, अलाए ख़बर नथी पए त पढ़ियल आहे या न। उन में आर्टिकल जेको 245 आहे उन में वाज़े लिखियलु आहे The armed force shall, under the direction of federal government, defend Pakistan against aggression or threat of war. यानी जो ये मतन आयो पंहिंजो आर्टिकल 245 जो, हाणे न असांखे को अहिड़ी थ्रेट आहे वार जी, न को असां ते को ॿियो मुल्क सिंध ते को कब्ज़ो करणु चाहे थो, त हाणे इन जो मक़सदु ई ख़तमु थो थी वञे। बाक़ी रहियो साल त फ़ौज खे घुराइबो आहे, पर हीअ चवनि था जॾहिं ज़लज़ले में घुरायो था फ़ौज खे ऐं सैलाब में घुरायो था, पोइ छो न? सैलाब जो ऐं ज़लज़ले जो ॿियो मसइलो आहे। हीअ जेको 245 जी आर्टिकल जे डिमांड था कनि, उन आर्टिकल में सिधो सो इहो लिखियलु आहे, हाणे या त हुननि खे हिकिड़ो तयन करणु खपे त या त जिते उन्हनि चयो त बलोचिस्तान ऐं सिंध में या त बलोच जेके आहिनि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहिनि, या त सिंधी पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहिनि, या त कोई अहिड़ो सिंधी हमिलो था कनि या त बलोच अहिड़ो हमिलो था कनि जंहिंमें ख़तरो थी आहे पाकिस्तान खे बचण जो, त पोइ फ़ौज अची सघे थी। पर उहा फ़ौज बि तॾहिं ईंदी जॾहिं 18 तरमीम खां पोइ जॾहिं सूबो पंहिंजी डिमांड कंदो त असांजी हथ मदद कयो। त छा सूबो डिमांड कंदो? सूबो कंहिं मदद जे हवाले सां का डिमांड कंदो वफ़ाक़ी सरकार? न, उहो को असां कोन कंदासीं मदद। पाण ॾिसो न, हाणे असां त कोन चयोसीं वफ़ाक़ खे त भई वफ़ाक़ में बि पाण दोस्त हुया असांजा त भई कराची में हीअ हालतूं थियनि थियूं। हाणे वफ़ाक़ असांजे दबाव कयो त भई कीअं बि करे तव्हां पंहिंजी पोज़ीशन क्लियर कयो। ज़ाहिर आहे वफ़ाक़ जे दबाव खां पोइ जेकॾहिं रेंजर्स कुझु कार्रवाई कयूं आहिनि ऐं कुझु माण्हुनि खे पकड़ियो अथऊं, त उन में माण्हू खे कंहिंखे ख़्यालु न थियणु खपे। MQ वारनि खे बि या ॿियनि NPR खे इहो न सोचणु खपे त को पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ुदा न ख़ासिता हुननि जे ख़िलाफ़ु को कमु करे रही आहे। हा, जेकॾहिं को ग़लति माण्हू पकड़िजी बि वेंदा आहिनि, इन में को शक कोन्हे, पर उहे ग़लति माण्हू जेके पकड़िजी वेंदा आहिनि त कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि। अच्छा, तव्हां चओ था तव्हां वफ़ाक़ खां मदद बि न वठंदो, छा सूबाई सतह ते दहशतगर्दी जो मामिलो हल थी सघे थो? सिंध सरकार वटि आहे अहिड़ी पॉलिसी? जेकॾहिं आहे त पोइ हल छो न थी सघियो आहे? 100% थी सघे थो, पर हीअ सभिनि को आम मसइलो हिकिड़ो कोन्हे, हाणे जो बि कोन्हे, असांजे 5 साल हुकूमत जो बि कोन्हे। तव्हांखे यादि हूंदो 88-89 में बि साॻियूं हालतियूं हुयूं, बल्कि 92-93 में एतिरो हूंदो त अॼु 40 लाश किरिया, अॼु 45 लाश बोरी बंदि मिलिया अॼु। पर उन वक़्तु बि तव्हां ॾिठो हूंदो त उन खां पोइ फ़ौज आई ऐं फ़ौज खां पोइ पुलिस वञी घणो कंट्रोल कयो। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त पुलिस खे असांखे स्ट्रेंथन करणु खपे। जेको पुलिस में तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं आम रस्तनि ते त वीचारा पंहिंजी मोबाइल खे धिका ॾींदा वेंदा आहिनि। पुलिस खे मज़बूत करण सां तव्हां सम्झो था मसइले जो हल निकिरी ईंदो? 100% मुंहिंजे ख़्याल पुलिस उहो कंहिंजे कंट्रोल में आहे? कंट्रोल सिंध हुकूमत में आहे। छो नथी करे सिंध हुकूमत? ॾिसो, असां वटि छा थियो त लास्ट टाइम असां जीअं 2008 खां वठी आया आहियूं, असां प्लानिंग कईसीं पंहिंजो त सिंध हुकूमत पंहिंजो हुनखे तरक़ी याफ़्ता कराइण लाइ पुलिस लाइ, त 2010 में असां वटि बोर्ड आई शुरू में, ऐं बोर्ड अहिड़ी आई जो असांजी सॼी जेका बजट हुई उहा ख़तमु थी वई। हिन ते बोर्ड जे मुतासिरीन खे असां मदद कईसीं। वरी 2011 में तव्हां गवाह आहियो त 2011 में बि असां वटि बारिशूं एॾियूं थियूं जो असांजी सॼी बजट जेका तक़रीबन 27 अरब रुपया असां बोर्ड जे मुतासिरीन लाइ ख़र्चु कया। वरी 12 में बि तव्हां ॾिठो त 12 में वरी असां वटि सैलाब आयो। त इन करे सिंध हुकूमत वटि एतिरा कोन हुया जो
उन में एतिरी स्ट्रेंथ थी सघे हा सिंध जेका सरकार वफ़ाक़ खां वठे हा न, वफ़ाक़ खे रिक्वेस्ट करे हा कंहिं बि क़िस्म जी मदद जी वफ़ाक़ खे असां ज़रूरत उन वक़्तु वफ़ाक़ में बि तव्हांजी उन वक़्तु हुकूमत हुई बिल्कुलु असांजी, असां वफ़ाक़ खे चयोसीं त असांजी मदद कयो, वफ़ाक़ बि असांखे काफ़ी मदद कई उन वक़्तु। ऐं पर हीअ जेको पुलिस जी स्ट्रेंथ जी ॻाल्हि आहे, इन में असांजे सदर साहिबु आसिफ़ अली ज़रदारी साहिबु केतिरियूं बुलेट प्रूफ गाॾियूं असांखे पुलिस खे ॾिनियूं हुयूं, पर उहे बि नाकाफ़ी आहिनि। हिते तक़रीबन कराची में 130 थाणा आहिनि। हाणे 130 थाणनि जे करे तव्हां ॾिसो त उनखे हिकु थाणे खे हर शइ जी ज़रूरत आहे, न सिर्फ़ु हिकिड़ी मोबाइल जी, बल्कि हर फैसिलिटी उन वटि हुजणु खपे। लास्ट टाइम तव्हां ॾिठो हूंदो त इस्लामाबाद में जेको वाक़ियो थियो, जंहिंमें सिकंदर साहिबु 5 कलाक पूरो यगमा कयो इस्लामाबाद खे, त उन खां पोइ जॾहिं IG जो बयानु आहे त IG चयो त असां हिकिड़ी SMG हलाइसीं त उहा हली न असांजी। हाणे जेकॾहिं अहिड़ियूं SMG हुजनि पुलिस वटि ऐं पुलिस खे ॿियो दबाव भी हुजे तो पुलिस कम कौन कर सकती। हाफिज साहब, आप क्या कहेंगे इस मामले पे? सिंध सरकार का मौक़िफ़ है आपके सामने जो आया कि हम कोई मदद नहीं लेंगे, लेकिन अगर पुलिस को स्ट्रेंथ किया जाए, मजबूत किया जाए तो हम दहशतगर्दी पर काबू पा सकते हैं। लेकिन ये कि वसाइल नहीं, इतना बजट जो हर साल रखा जाता था वो कहाँ गया? फेडरल के पास क्या अभी जो आपने देखा सिकंदर के हवाले से क्या वसाइल नहीं थे, हथियार नहीं थे? सिंध हुकूमत की पुलिस के पास जो है वो इतने जदीद हथियार नहीं है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिल्कुल ये दुरुस्त बात है और मैं समझता हूँ कि शुजा साहब के अपने कंसर्न अपनी जगह, लेकिन बहरहाल ये ज़िम्मेदारी तो सिंध हुकूमत की ही बनती है कि वो ये कानून को जो है वो नाफिज करें, अपने रेट को कायम करें। बदकिस्मती से इनके पिछले 5 साल में जो पार्टनर थे उनका रोल ज़ाहिर सबके सामने आया है और MQM ने तो इस शहर को लाशों और बोरीबंद कल्चर के सिवा कुछ दिया नहीं है। बदकिस्मती से MQM की देखा देखी और ग्रुप भी इस शहर के अंदर इसी तरह के फ़रोग़ पाने लगे और जब आप एक ग्रुप के साथ जो है वो एक तरह का रवैया रखेंगे कि उनको हुकूमतों के अंदर बिठाएंगे, उनके गवर्नर को सर पे रखेंगे और आज तक भी वो मौजूद हैं, तो ज़ाहिर ला महल्ला फिर उन्हें दूसरे ग्रुपों को भी सपोर्ट करना पड़ता है। तो ये एक ऐसा काम है कि जब आप एक दहशतगर्द को साथ रखते हैं तो फिर दूसरा दहशतगर्द तमन्ना करता है कि मैं आपकी पार्टी का हूँ, मुझे भी साथ रखें। तो आपको तो यानी मुल्क को पेश नज़र रखना होगा, शहर को पेश नज़र रखना होगा, अमन को रखना होगा और सबके खिलाफ कार्रवाई करनी होगी। देखें, कोर्ट के अंदर तमाम फहरिस्तें आती रहीं कि इतने दहशतगर्द इस पार्टी के हैं, इतने इस पार्टी के हैं, इसके 700 हैं, इसके 500, सब आती रही ना सुप्रीम कोर्ट में। तो सूबाई हुकूमत का एक काम था कि इसके लिए तो किसी फौजी ऑपरेशन की ज़रूरत नहीं थी। ये तो पुलिस भी आपके हाथ में है, रेंजर्स भी आपके कहने पे चलती है। अगर वो कहते हैं कि भाई हम तो सिंध हुकूमत के ताबे हैं, तो जो दहशतगर्द साहब तो कहते हैं कि DG रेंजर्स मेरे कहने में ही नहीं है, वो तो ये रोना रो रहे हैं। अगर DG रेंजर्स कहने में नहीं है तो उसके बाद फिर उन्हें अपने वफाक से उस वक्त भी ये बात करनी चाहिए थी ना कि DG रेंजर्स को तब्दील करें, इसलिए कि इख्तियार तो वफाक का था फिर। लेकिन वफाक और से वो अगर उन्होंने ये मुतालबा नहीं किया तो सिर्फ बयान देने से तो मसला नहीं होता। CM साहब को अपनी रेट को कायम करना चाहिए। अब मसला ये है ना कि हमारे शहर का तो प्रॉब्लम ये है कि ये तो बयानबाजियाँ होती रहेंगी, लेकिन हम तो सफ़र कर रहे हैं ना। हमारा पूरा मुल्क, हमारा शहर जो है पूरे मुल्क में, यहाँ सिंधी भी है, पंजाबी है, पठान है, महाजिर है, सब हैं, अल्हम्दुलिल्लाह गुलदस्ता है। लोग तो नहीं लड़ना चाहते, लेकिन वो फोर्सेस लड़वाना चाहती हैं, तकसीम करना चाहती हैं, आबादियों को तकसीम कर रहे हैं। और फिर जो है वो तुरफा तमाशा ये कि वो लोग कि जो ऑपरेशन की मुखालफत करते रहे हमेशा और ISI को गालियां देते रहे, फ़ौज के ख़िलाफ़ जो है जनरलों के ख़िलाफ़ तकरीरें करते रहे, आज वो मुतालबा कर रहे हैं कि ऑपरेशन किया जाए और फ़ौज को के हवाले किया जाए। कुछ पता नहीं कि कल उनका बयान तब्दील हो जाए। तो ये तो मैं इतनी संजीदा बात समझता नहीं हूँ MQM की तरफ से जो आई है, लेकिन हम ये बात समझते हैं कि फ़ौजी ऑपरेशन कोई ऑप्शन नहीं होता। 5 फ़ौजी ऑपरेशन बलूचिस्तान में हुए हैं, उसने मुल्क और कौम की कोई खिदमत नहीं की है। सवात और फाटा में जो ऑपरेशन हुआ है वो अमेरिका के कहने पर 38 लाख लोगों को शहर से बेशहर कर दिया गया, बेदखल कर दिया गया। उसके नतीजे में क्या हासिल हुआ है? इसी तरह कराची के अंदर भी जो ऑपरेशन हुआ था, लोगों की मुख्तलिफ राय हो सकती है, जमात इस्लामी ने हमेशा उस ऑपरेशन की मुखालफत की थी, आज भी है। और आज भी हम किसी फौजी ऑपरेशन को मसले का हल नहीं समझते। हम ये समझते हैं कि दहशतगर्दों की जगह गवर्नर हाउस नहीं है। हम ये समझते हैं कि दहशतगर्दों को जो है वो काबीना की मीटिंग में बुलाकर उनको सपोर्ट करने से नवाज शरीफ साहब मुल्क की कोई खिदमत नहीं करेंगे। उनको एक्शन लेने चाहिए, जिसका जो मुकाम है वो मुतय्यन होना चाहिए, और चाहे जिस पार्टी का भी हो। अगर हमारी पार्टी का भी कोई आदमी ख़राब है, अल्हम्दुलिल्लाह हम हर जगह से क्लियर हैं, अल्लाह का लाख लाख शुक्र है। लेकिन मैं तो ये कहता हूँ कोई भी दहशतगर्द हो उसको पकड़ना चाहिए। वो छुपे हुए नहीं है कि जिनको तलाश करना पड़ेगा, वो मौजूद हैं, इर्द गिर्द मौजूद है। अब आप मुझे बताइए, अभी 3-4 दिन पुरानी बात है, जमात इस्लामी के एक साबिक़ यूसी नाज़िम को लियाकताबाद नंबर 4 में शहीद किया गया। आप जाकर दिखा दीजिए लियाकताबाद नंबर 4 में कोई असला लेकर,
آپ کو معلوم ہے کون تھے وہاں؟ پہلے عامر خان صاحب حقیقی کیس پہ تھے، وہ سب سارے کے سارے MQM میں آ گئے. تو اب ان کی مرضی کے بغیر کوئی جا سکتا ہے؟ ناظم آباد 2 نمبر میں جس عابد الیاس کو شہید کیا گیا جماعت اسلامی کے سابق یوسی ناظم کو، یا سرجانی ٹاؤن میں، یا اور بہت ساری پارٹیوں کے، ان کو کون مار سکتا ہے؟ تو کوئی چھپے ہوئے لوگ ہیں یہ کوئی طالبان ہے جو اگر طالبان بھی کر رہے ہیں ان کو بھی پکڑو، تو کیوں نہیں پکڑا پچھلے 5 سال میں؟ کیا لائے عمل ہونا چاہیے؟ لائے عمل تو بالکل واضح ہے. میں اس سے اتفاق کرتا ہوں کہ پولیس میں جتنے سیاسی بنیادوں پر بھرتیاں ہیں وہ ختم ہونی چاہیے، اور پولیس میں پولیس کے لوگ ہونے چاہیے، ان کو اسٹرینتھن بھی کرنا چاہیے. دیکھیے 90 کے اوائل میں جو آپریشن یہاں پر ہوا تھا اس میں 100 سے زائد پولیس افسران مارے جا چکے ہیں. کوئی فوج ان کی مدد نہیں کرتی، کوئی رینجرز ان کی مدد نہیں کرتی، کوئی ایجنسی ان کی مدد نہیں کرتی. پھر کون آپریشن کرے گا؟ کون اس ملک کو تحفظ دے گا؟ اس لیے یہ تو ہم جیسے سیاسی کارکن ہیں جو میدان میں الحمدللہ موجود ہوتے ہیں، اللہ تعالیٰ کے ہاتھ میں موت اور زندگی ہے، لیکن یہ ہے کہ عوام کا کیا ہوگا کہ جو بیچارے اس طرح سے پس رہے ہیں. اس لیے حکومت کو اپنی ریٹ قائم کرنی ہوگی، پولیس کو اسٹرینتھ دینی ہوگی، ان کا تحفظ کرنا ہوگا، اختیارات دینے ہوں گے، اور جو لوگ موجود ہیں متعین ہیں واضح ہیں ان کو پکڑنا ہوگا، مسئلہ حل ہو جائے گا. اچھا ان وقت اساں ساں گڈ لائن تے اشفاق منگی متحدہ اقوام ممبر جا MP لائن تے آہن، ان ساں ڳالهائينداسين. اشفاق صاحب، وفاقي گهرو وزير کل کراچي جي حالتن تے ٽارگيٽيڊ آپريشن جي ڳالهه ڪئي آهي، ان وا هاڻي تا مطمئن آهيو؟ ॾिसो असां हमेशह कराची समेत पूरे सिंध में अमन अमान जे लाइ हमेशह असां आवाज़ उथारियो आहे, चाहे उहो सूबाई असेंबली हुजे, क़ौमी असेंबली हुजे या सेनेट हुजे, हर फोरम ते असां आवाज़ उथारियो आहे त हितां दहशतगर्दी जो कदो ख़तमु कई वञे. तव्हां ॾिसो त हिते जहिड़े तरीक़े सां कॾहिं बम धमाका कया था वञनि, कॾहिं ख़ुदकश हमला कया था वञनि, मुसलसल दहशतगर्दी हले थी. उन खां अलावा तव्हां लयारी में ॾिसो कश्मीर बिरादरी जे मथां जेका रॉकेट सां जेके धमाका थियनि पिया, जेके हमला थियनि पिया, इन हवाले सां असां जेको आहे सो अपील बि कईसीं ऐं जेको आहे सो असां इहा पाकिस्तानी गवर्नमेंट खां डिमांड कईसीं त हिते जेको आहे सो फौजी ऑपरेशन कयो वञे. सिंध गवर्नमेंट नाकाम थी चुकी आहे. उन खां पोइ ॾिसो जेकॾहिं कल्ह चौधरी साहिब जेका स्टेटमेंट ॾिनी आहे उन खां पोइ जेको आहे तव्हां ॾिसो त हिकिड़े क़िस्म जो वन साइड हिकिड़ो ऑपरेशन कयो पियो वञे, जंहिंमां असां मुतमिन बिल्कुलु न आहियूं. उनमें हू दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई त कोन था नथा पिया करनि, बल्कि जेको आहे उनजी उबतड़ तव्हां ॾिसो त डॉक्टर फारूक सत्तार साहब, डॉक्टर सगीर साहब ऐं फैसल सब्ज़वारी, इहे हाणे इन्हनि मां हिननि सिंध गवर्नमेंट खां इहो सवाल कंदुमि, छा जेका असां अमन जे लाइ जेका असां डिमांड रखीसीं उनजे बदिले में असांखे इहो सिलो थो ॾिनो वञे, ऐं मुसलसल राति खां वठी कराची में जेको वन साइड ऑपरेशन चओ मुंहिंजा केतिरा ई कारकुन जेको आहे हिन वक़्तु ताईं लापता आहिनि. त मुंहिंजो सवाल इहो आहे त छा हिननि खे दहशतगर्द नज़र नथा अचनि? छा जेको असां लयारी ऐं ॿियनि इलाइक़नि में जेका दहशतगर्दी थी रही आहे उते हिननि खे दहशतगर्द नज़र? अशफाक साहब मुंहिंजो सवाल इहो आहे मुंहिंजो तव्हां खां, त तव्हांखे सिंध हुकूमत जी ते भरोसो न आहे? सिंध हुकूमत तव्हां चओ था त नाकाम थी चुकी आहे, तव्हां वफ़ाक़ी सरकार खे रिक्वेस्ट कई, हाणे उन्हनि जो चवणु इहो आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई थी रही आहे, जिते जिते ॾोहारी हूंदा उन ते बि उन कार्रवाई ते बि तव्हांखे एतमाद छो न आहे? न त असांखे बिल्कुलु एतमाद आहे, लेकिन उहो जेको आहे सो ऑपरेशन कयो वञे तमामु जेको वन साइड ऑपरेशन थियणु न खपे, ऐं उन खां अलावा दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियणु खपे, सियासी कारकुननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन न थियणु खपे. असां कंहिं बि सियासी जमात जे ख़िलाफ़ न आहियूं. जीअं हाणे मुंहिंजो दोस्त हिकिड़ो जेको आहे सो हिन खां जेको आहे सो मुतहिदा क़ौमी मुल्क जे ख़िलाफ़ ॻाल्हाए पियो, मां उनखे बि जेको आहे सो उर्दू में जवाबु ॾींदुसि ताकि हू बि जेको आहे सो ॻाल्हि सम्झे. मैं अपने सिंधी में ॻाल्हायो कि आप मुतहिदा क़ौमी मुल्क के खिलाफ जरूर बात करें, लेकिन आप ये भी सोचें कि कराची में दहशतगर्दी कौन कर रहा है. जमात इस्लामी के हवाले से सबको पता है, पूरी दुनिया को पता है कि यहाँ दहशतगर्दी कौन कर रहा है, यहाँ बम धमाके कौन कर रहा है, खुदकशी हमले कौन कर रहा है. हमें पता है यहाँ पर महज़ब जमात कौन है, और ये भी पता है कि जमात इस्लामी ने यहाँ पर कराची में क्या खिदमत की थी और मुत्तहिदा कौमी उम्मत ने क्या खिदमत की थी. ये पूरी कराची के अवाम को भी पता है और पूरी दुनिया भी जानती है. रही बात ये कि अब जो दहशतगर्दी हो रही है, एक अरसे से 5-6 साल से मुसलसल यहाँ पर दहशतगर्दी हो रही है, बेगुनाह लोगों को मारा जा रहा है. हम यहाँ पर पीस की बात कर रहे हैं, हम उनकी बात कर रहे हैं, अवाम के जान और माल के तहफ़्फ़ुज़ की बात कर रहे हैं. हम ये नहीं कह रहे हैं कि अब किसी भी सियासी जमात के खिलाफ जो है ऑपरेशन किया जाए. तो अब भी मैं जो है वो चौधरी निसार साहब को और सबको, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, उनको सबको ये अपील करूंगा कि वो जो है अपनी निगरानी में बेहतर ऑपरेशन करें. हम ये नहीं करेंगे ऑपरेशन नहीं करें, लेकिन वन साइड ऑपरेशन नहीं होना चाहिए. और अशफाक साहब कराची में मुख्तलिफ धुनियुनि पारां या तजवीज़, अशफाक साहब मुख्तलिफ धुरियुनि पारां ये ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि, ये मुतालबा कया विया आहिनि त कराची में अमन अमान क़ाइमु करायो वञे, दहशतगर्दनि खे ख़तमु कयो वञे, पर जॾहिं बि हिन ख़िलाफ़ कॾहिं बि ऑपरेशन कयो वियो आहे त मुख़्तलिफ़ धुरियूं इहे वावेला कनि थियूं त इहो ऑपरेशन उन्हनि ख़िलाफ़ थिए थो. आख़िर पोइ अमन अमान क़ाइमु कीअं थींदो? ॾिसो हींअर
हींअर जेको बि ऑपरेशन थिए पियो, ऑपरेशन तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त नज़र कोन पियो अचे। ही वन साइड मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे ख़िलाफ़ हिकिड़ी तव्हांखे साज़िश नज़र थी अचे। पीपल्स पार्टी जो मुंहिंजो दोस्त बि हुते वेठो आहे। उन खां अलावा तव्हांजे तवसुस मां पूरी सिंध गवर्नमेंट खे मां इहो जेको आहे सो इहो चिता ॾींदुसि त जे मां उन्हनि खे इहा ई अपील बि कंदुसि ऐं चिता बि ॾींदुसि त ॾिसो जेको आहे सो हींअर जेकॾहिं तव्हां अॼु मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां वन साइड ऑपरेशन कंदो ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त जेको आहे सो असां उन्हनि खे जेको आहे सो हिरासत करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे ज़बरदस्ती असां जेको आहे सो उन्हनि खे ज़बरदस्ती के फ़ैसिला उन्हनि खां मंजराया वेंदा त इहा उन्हनि जी भुल आहे। ईअं न थींदो आहे। तव्हां दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन कयो, तव्हां जेको आहे सो लयारी समेत पूरे शहर खे जेको आहे सो अमन अमा जे लाइ जेको आहे सो तव्हां तमामु उहे शयूं जेको आहे सो बरोकार सां इस्तेमाल में तव्हां जेको आहे सो आणियो। लेकिन तव्हां अगरि डॉक्टर फारूक सितार खे दहशतगर्द सम्झो था, अगरि डॉक्टर सगीर खे फैसल सब्ज़वारी ऐं MPs खे जेकॾहिं दहशतगर्द सम्झो था त पोइ इहो तव्हांजी भुल आहे। सुभाणे हीअं न थिए अॼु तव्हां इक़्तिदार में आहियो, सुभाणे हीअं न थिए त ॿी पार्टी जेको आहे सुभाणे इक़्तिदार में हुजे ऐं जेको आहे सुभाणे पोइ इहे शयूं तव्हां बर्दाश्त न करे सघो। अशफाक साहब, आख़िरी सवाल मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त अटॉर्नी जनरल पारां सुप्रीम कोर्ट में वफ़ाक़ तरफ़ां जेका रिपोर्ट पेश कई वई आहे त हुन में चयो आहे त कराची में ख़तरे जो वॾो सबबु वधंदड़ आबादी बि आहे। तव्हां हुकूमत में हूंदे जॾहिं तव्हां हुकूमत सां इत्तेहादी हुयो, हुकूमत खे इन हवाले सां तव्हांखे तजवीज़ूं ॾिनियूं हुयूं? जी बिल्कुलु। असां जॾहिं गवर्नमेंट में हुआसीं, इत्तेहादी हुआसीं, त असां बिल्कुलु असांजी जॾहिं बि मीटिंग्स थियूं त असां हुननि खे चयो त हिते जेको आहे सो बाक़ाइदा हिते जेको आहे चेकिंग कई वञे ऐं हिकिड़ो जेको आहे सो सिलसिलो हुजणु खपे त ॿाहिरि जेको आहे सो केरु हिते जेको आहे सो शहरनि में इन थिए थो उनजो बाक़ाइदा हिकिड़ो सिस्टम रखियलु हुजे ऐं उन खां अलावा हर माण्हू जी जेको आहे सो उन माण्हू खे वेरीफाई थियणु खपे। शनाख्ती कार्ड जो सिलसिलो उन में जेको आहे सो उन में नादरा जी जेको आहे सो उन में वेरिफिकेशन हुजे ऐं उन खां अलावा जेको आहे सो जेकी बि बॉर्डर्स आहिनि उन बॉर्डरनि ते जेको आहे सो उते जेको आहे सो चेकिंग जो सिलसिलो रखियो वञे ताकी ॿाहिरीं जेका आबादकारी जेको आहे सो थिए थी, बाहिरियां माण्हू जेके हिते इन थियनि था उन्हनि जी ख़बर हुजे त ख़बर हुजणु खपे त केरु हिते असां वटि अचे थो ऐं केरु असां वटि वञे थो। इन हवाले सां असांजी खोड़ सारियूं मीटिंगूं थियूं हुयूं। असां काफ़ी जेको आहे सो दफ़ा जेको आहे असां स्टैंड बि इन्हनि ॻाल्हियुनि ते वरितोसीं। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां सिंसियरिटी सां, नेकनीयती सां, ईमानदारी सां जेकॾहिं पंहिंजनि शहरनि खे असां ओन न कंदासीं, पंहिंजे सूबे खे ओन न कंदासीं, पंहिंजे मुल्क खे ओन न कंदासीं त पोइ हिन मुल्क जो अलाही हाफ़िज़ आहे। वॾी महिरबानी अशफाक साहब भवानी। मुज़फ़र साहब, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। जॾहिं बि कराची में अमन अमान जी ॻाल्हि कई वेंदी आहे या को ऑपरेशन जी ॻाल्हि कई वेंदी आहे या ऑपरेशन शुरू थींदो आहे त मुख़्तलिफ़ धुरियूं हिन ते वावेला करणु शुरू थींदियूं आहिनि त इहो ऑपरेशन उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। ईअं छो सम्झ में ईंदो आहे जॾहिं त सभई धुरियूं मुतफ़िक़ बि आहिनि त कराची में अमन अमान क़ाइमु कयो वञे? इहो तव्हां बिल्कुलु सही चयो आहे त ईअं थियो आहे ऐं न थियणु खपे। असांजे दोस्त मंगी साहब असांजो भाउ आहे ऐं असां बिल्कुलु MQM जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां ईअं बि नथा चऊं त को वन साइडेड ऑपरेशन थिए। असांजी जेका ऑपरेशन आहे पाण MQM वारनि वञी वफ़ाक़ खे गुज़ारिश कई त कराची में अमन अमान सूरत हाल ख़राबु आहे। हाणे हुन रेंजर्स खे हुकुम ॾिनो आहे, DG रेंजर्स खे, वरी DG रेंजर्स कार्रवाई कई आहे। पर हुनजे बावजूदि बि छो त सिंध हुकूमत असां पीपल्स पार्टी असां हुक्मरानी कयूं था, पोइ बि असां ॾिसंदासीं त को बि अहिड़ो जेको गैर वीचारो बेगुनाह हुजे उनखे तकलीफ़ न अचे। हिन में इहो आहे त साईं वारा असां साथ ॾियनि ऐं असां गॾिजी करे कुझु सुठा कदम खणंदासीं त थी सघे थो असां हिन शहर में जेका दहशतगर्दी थिए थी उहा ख़तमु करे सघूं। ईअं त हाणे चवण सां त पोइ घणियूं ॻाल्हियूं थींदियूं न, पर चवण सां कुझु कोन्ह थींदो। जेकॾहिं वाक़ई सिंसियर आहिनि ऐं चवनि था त भई दहशतगर्दी ख़तमु थिए त पोइ ठीकु आहे। जेकॾहिं हिननि जो को माण्हू अहिड़ो आहे असांखे अची ॿुधाइनि त हीउ माण्हू जेको आहे असां वीचारो ग़रीब आहे, हिन जो का ॻाल्हि कोन्हे अहिड़ी, त उनखे छॾियो वेंदो। पुलिस ईअं थोरी कंदी त हुनखे को गिरफ़्तार कंदो। रेंजर्स वारनि ईअं थोरी रेंजर्स वारनि शक में माण्हू खे पकिड़े ईंदा आहिनि ऐं उन खां पोइ ईअं बि थियो आहे त तव्हां ॾिठो हूंदो किथे किथे रेंजर्स वारनि कार्डन कयो आहे कंहिं इलाइक़े खे, उतां 35 माण्हू पकड़िया, 40 माण्हू पकड़िया,
40 मां पोइ वरी 2 झलींदा आहिनि, बाक़ी 38 माण्हुनि खे छॾे ॾींदा आहिनि। पर जेकॾहिं राति कल्ह राति पकड़िया विया आहिनि माण्हू त पोइ हुन में थोरो इंतज़ारु कनि, जेकॾहिं बेॾो ई हूंदा त छॾे ॾींदा। हाफिज़ साहब, आप क्या कहेंगे कि जब भी ऑपरेशन के हवाले से या कराची में अमन कराने के हवाले से ऐसा कोई ऑपरेशन किया गया है, जब भी किया गया है तो मुख्तलिफ जो पार्टीज़ हैं वो कहती हैं कि ये हमारे लिए टारगेटेड ऑपरेशन है, हमारी पार्टी के लिए, इस तरह क्यों सोचा जाता है? बस जो गिल्टी होते हैं वो इस तरह की बात करते हैं, जिन्होंने अपने विंग बनाए हुए हैं, बल्कि पूरी की पूरी पार्टियां माफियाई अंदाज में जो चल रही हैं, वो उनको ये परेशानी लाहक हो जाती है। अब इनका तो ज़ाहिर है, मैं क्या मंगी साहब का जवाब दूँ, जिस पोजीशन में ये होंगे वहाँ पर मुझे नहीं अंदाज़ा कि हर आदमी ही वहाँ पर परेशान होता है कि कब उसको भी पार्टी की तरफ से टारगेट कर दिया जाए। तो इसलिए इन लोगों को तो ये सब बातें करनी होती हैं, लेकिन कुछ हक़ाइक़ भी हैं ना इस शहर के, जिन तालिबान का ये रोना रो रहे हैं, जो बम धमाके कर रहे थे इलेक्शन में, प्राइम टाइम शो होता था, 9 बजे की खबरें शुरू हुई, धमाका शुरू हो जाता था, अचानक से वो ख़त्म हो गया, तालिबान कहीं पर छुट्टी उट्टी पे चले गए इलेक्शन के होते ही, और आजकल बिल्कुल भी वो किसी जगह पे वो नहीं कर रहे। तो ये सब चीज़ें अब लोग बहुत एक्सपोज हो चुकी हैं, सब देख चुके हैं कि ये सब इस तरह की बातें करके ख़बरों में मौजूद रहना, जो इश्यूज़ हैं उनको डाइवर्ट करना। अब एक मिलजुल कर एक बल्दियाती ऑर्डिनेंस पास करवा दिया है, थोड़ी बहुत बयान में दे दिया है MQM ने, उसके बाद खामोश हो गई हैं, तो अब उस पर सवालात उठ रहे हैं। अब उन सवालात के जवाबात देंगे तो ज़ाहिर है, तो इसलिए अब आप एक ऑपरेशन का शोशा छोड़िए, फिर उस पर सवाल होगा, फिर उस पर जवाब होगा, फिर उस पर गर्मा। भाई 90 में जो ऑपरेशन हुआ था वो तो बयान रिकॉर्ड पर है ना, बराह रास्त फ़ौज के जर्नलों, बराह रास्त ISI का नाम लेकर ये आज तक बोलते रहे। 4 लोग इनके पकड़े जाएंगे तो ये कहेंगे कि ऑपरेशन हम पर जुल्म हो रहा है और फना हो रहा है। तो कहने का मकसद ये है कि हम नहीं कहते कि MQM के खिलाफ ऑपरेशन हो, हम तो किसी के खिलाफ भी फौजी ऑपरेशन की तो हम हिमायत ही नहीं करते। हम तो ये समझते हैं कि जो कानून नाफिज करने वाले इदारे और हुकूमतें, उनकी जिम्मेदारी है शहरों के जान माल इज़्ज़त आबरू का तहफ़्फ़ुज़ करें, उनके कारोबार का तहफ़्फ़ुज़ करें, और जो लोग भी कल्परेट हैं वो मालूम दहशतगर्द हैं, नामालूम दहशतगर्द नहीं हैं। जिस पार्टी के अंदर भी हैं, फहरिस्त छपी है ना, 741 लोग MQM के, और 200 फला लोग अमन कमेटी के, और 300 लोग फला पार्टी के, NP के, इसके उसके, सब लिस्टें छपी हैं ना, सबके नाम मौजूद हैं ना। उन नामों के मुताबिक रेंजर्स को चाहिए उनको पकड़ें, पुलिस को चाहिए उनको गिरफ्तार करें, गिरफ्तार करके इन पर मुकदमे चलें, मुकदमे चल के उनको फांसियाँ दी जाएँ जो कातिल हों। जो इतने लोगों के कातिल मौजूद हैं, सोलत मिर्ज़ा हैं, उनको तो फांसी की सज़ा भी हो चुकी है, उसको नहीं फांसी दी जा रही है। 4 लोग लटकना शुरू हो जाएं जो वाकई कातिल हैं, दहशतगर्द हैं, बहुत सारे लोगों को कान हो जाएंगे। शाहराह फैसल पे जब लोग निकल कर टारगेट किलिंग करें लोगों की, और 1 फरलांग के फासले पर फ़ौज का हेडक्वार्टर हो, और वो इतने आराम से जो है वो वहाँ से सफ़र करते हुए निकल जाएँ, तो जब कातिलों को ये बात मालूम होगी कि हमें पकड़ने वाला कोई नहीं है, पकड़ लिए जाएंगे तो छोड़ दिए जाएंगे, हमारी बैग पे सियासी जमातें मौजूद हैं, हुकूमत के लोग मौजूद हैं, तो ज़ाहिर कत्लेआम बंद नहीं होगा। कत्लेआम को बंद करना है तो आपको बगैर किसी इम्तियाज़ के कार्रवाई करनी होगी। और फौजी ऑपरेशन, मसले फौजी ऑपरेशन तो आवाम के खिलाफ होता है, अवाम दुख के अंदर आते हैं, परेशानी के अंदर आते हैं, इसकी ज़रूरत नहीं है। जो लोग मालूम दहशतगर्द हैं उनके खिलाफ कार्रवाई करना हुकूमत की जिम्मेदारी है। हमारी तो बार बार यही बात है, हमने तो उस वक्त भी जब MQM चिल्ला रही थी ऑपरेशन, हम उस वक्त कहते थे, हमारे सारे इख्तलाफात के बावजूद हम कहते थे फौजी ऑपरेशन मसलों का हल नहीं होता, उससे समाजी मसाइल पैदा होते हैं, उससे माशरती तौर पर लोग तकसीम हो जाते हैं, फ़ौज और अवाम के दरमियान दुश्मनियाँ पे, ये कोई साजिश ही हो सकती है कि अवाम के ऊपर फौजी ऑपरेशन हो। अवाम का मसला ही नहीं है इस शहर के अंदर, इसमें कोई बगावत की तहरीक तो नहीं चल रही है, ये मसला तो मालूम दहशतगर्दों का हो, जिनके बारे में सबको मालूम है, उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। अच्छा मुज़फ़्फ़र साहब, तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं पुलिस खे मज़बूत कयो वञे, जदीद हथियार ॾिना वञनि, त सिंध सरकार इन कराची में जेको आहे सो अमन अमान क़ाइमु करे सघे थी, या हालतूं के क़दर बहितर थी सघनि थियूं। वफ़ाक़ी सरकार बि सिंध सरकार जे मातहत पुलिस ऐं रेंजर्स खे फ्री हैंड ॾियण जी ॻाल्हि कई आहे, ऐं सरकार खे सियासी मुदाख़लत खां पासीरो थियण जी बि ॻाल्हि कई आहे। तव्हां सम्झो था त सियासी मुदाख़लत जॾहिं जॾहिं बि ऑपरेशन्स में थी आहे, तॾहिं तॾहिं इहे ऑपरेशन्स नाकाम थिया आहिनि? असां जे चीफ मिनिस्टर साहब कई दफ़ा क्लियरली चयो आहे त पुलिस खे त भई जेके दहशतगर्द आहिनि उनखे पकड़ियो। जीअं हाफ़िज़ साहब चयो त जॾहिं लिस्टियूं मौजूदु आहिनि पोइ उनखे पुलिस खे पकड़णु खपे या रेंजर्स खे पकड़णु खपे। भई इहे कीअं आख़िर जान कीअं छुटंदी? जेकॾहिं फ़र्ज़ु कयो अॼु मुंहिंजी हुकूमत आहे, मां उथी बीहां त भई हीउ माण्हू जेको बि रस्ते वारो आहे, इहो मुंहिंजो पीपल्स पार्टी जो माण्हू आहे, त ज़ाहिर आहे पोइ त ऑपरेशन नाकाम थी वेंदो न। असां चयो त अची संगत सां गॾु थिए, गॾु थी करे ॾिसे, जेकॾहिं को हुनजो को अहिड़ो क्रिमिनल एलिमेंट आहे उनजी उहो सहकारी न कनि। बाक़ी जेकॾहिं को ग़रीब माण्हू अचे थो त हुनजे लाइ उहो भली उथी बीहनि, असां बि हुन सां गॾु आहियूं ऐं उहो कोशिशि कंदासीं त ग़रीब माण्हू न अचे। पर जेको तव्हां सुवालु कयो त पुलिस खे छो नथो कयो वञे, हुकूमत सिंध जो फ़र्ज़ु आहे, त पर हिन दफ़े बि हाणे बि साईं काइम अली शाह साहब
जेका 4-5 ॾींहं अॻ में अमन अमान जी सूरत हाल ते डिस्कस थियो हुन में DG रेंजर्स खे फुल अख़्तियार ॾेई छॾिया त भई तूं जीअं वणे कर, तूं ईअं न कर त कंहिंजे तूं ॾिसे पीपल्स पार्टी जेको माण्हू आहे उनखे पकड़, जो तूं ॾिसे त ॿी कंहिं पार्टी जो माण्हू उनखे पकड़ियो भली, असां तव्हां सां गॾु आहियूं। हाणे हुन में असांजो को इन्वॉल्वमेंट कोन्हे, हींअर सची ॿुधायां त असांजी का इन्वॉल्वमेंट कोन्हे। भई ईअं इन में बदनामी ज़रूरी आहे त जेका शइ थिए थी ज़ाहिर आहे हुकूमत असांजी आहे त हर को चए त भई हुकूमत तव्हांजी मतलब इन ऑपरेशन जेको हाणे वफ़ाक़ी सरकार तरफ़ां DG रेंजर्स खे जेके हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि, छा DG रेंजर्स सिंध सरकार जे मातहत न आहे या सिंध सरकार जो को तालुक न आहे? न, बिल्कुलु मातहत आहे, हो त थियनि थियूं, पर असां उन्हनि में जीअं तव्हां चयो मुदाख़लत, असां मुदाख़लत कोन था कयूं। DG रेंजर्स खे असां फुल उहो ॾेई छॾियो, हथु ॾिनो, अख़्तियार ॾिनो अथसि भई तूं अमन असांखे क़ाइमु करे ॾे, हुन में चाहे कुझु करिणो पए तोखे करे ॾे। असां ईअं कोन चयो त भई ANP जे ख़िलाफ़ु करे ॾे, असां ईअं कोन चयो त MQM जे ख़िलाफ़ु करे ॾे, असां चयो जेके क्रिमिनल एलिमेंट्स आहिनि उनजे ख़िलाफ़ु तव्हां टारगेटेड ऑपरेशन कयो। ऐं छो जो तव्हां ॾिठो आहे इहो सुप्रीम कोर्ट जो बि हुकुम आहे त भई छो नथा थियो, आए ॾींहुं सुप्रीम कोर्ट अची हिते IG DIG DG रेंजर्स खां पुछे गछ करे थी, हुननि ॿुधायो वाज़े थी वियो। हाणे त का लिकल शइ कोन्हे न, हाणे हाफ़िज़ साहिबु तव्हां ॿुधायो त भई फलाणे पार्टी जा हेतिरा माण्हू, फलाणे पार्टी जा हेतिरा माण्हू, पोइ इनखे जेकॾहिं पकड़नि त हुन में सभिनी खे सहकार करणु खपे, सभिनी खे मदद करणु खपे। हुन में इहो न ॾिसणु खपे त पीपल्स पार्टी आहे या ANP आहे या जमायत इस्लामी आहे या MQM आहे, हुन में सभिनी खे सहकार थियणु खपे। हाणे त क्लीन अप थियणु खपे न, हाणे त ॿाहिरि को निकिरी नथो सघे भव खां। जीअं साईं जो हाफ़िज़ साहिबु चयो त भई जेकर शारा फैसल बि सेफ न आहे त पोइ बाक़ी छा थींदो। इन करे असांजो बिल्कुलु गवर्नमेंट ऑफ सिंध जो हिन में असांजी मदद ज़रूरु कयूं था, भई इहो कोन्हे असांजी मुदाख़लत कोन्हे त भई कंहिं फलाणे माण्हू खे पकड़े अचो, इहा ॻाल्हि ग़लति आहे। अच्छा हाफ़िज़ साहब, सियासी पार्टियों में जो हथियारबंद विंग्स हैं, सुप्रीम कोर्ट ने पहले भी हुक्म दिया था कि सियासी पार्टियां अपनी हथियारबंद विंग्स को ख़त्म करें, उस पर अमल नहीं हो सका, लेकिन सीधी तरह से किसी भी पार्टी की निशानदेही नहीं की जा रही। DG रेंजर्स ने भी यही कहा कि सियासी पार्टियों में जब तक हथियारबंद विंग्स ख़त्म नहीं होंगी तब तक अमन अमान की हालतें बेहतर नहीं हो सकती। इस पर आप क्या कहेंगे? नहीं, बिल्कुल वाज़ेह हैं। देखें, मैंने तो आपको बताया फिगर्स तक आई थी, पार्टियों के नाम के साथ आई थी ना, तो उसमें तो कोई इसमें शक और शुबे की बात नहीं है। अगर वो नाम नहीं ले रहे तो यही तो मसला है, यही तो मसला है कि जिन लोगों को यानी गैर जानिबदार होकर जो है वो अमन और अमान के खातिर और मुल्क और कौम के खातिर काम करना है, वो नाम लेने से गुरेज करते हैं, इसलिए कि बहुत से मसाइल हैं। यानी हमें नहीं मालूम कि अभी इस वक्त MQM की कियानी साहब से क्या बात हुई है कि वो उनको बुला रहे हैं या उनको वो बदनाम कर रहे हैं, या वो बॉर्डर्स पे इस वक्त जो पोजीशन है भारत के हवाले से उससे तवज्जो हटाने की कोशिश कर रहे हैं, क्या हमें नहीं मालूम, क्योंकि इन लोगों के गेम ज़रा से इंटरनेशनल भी होते हैं, कुछ नेशनल भी होते हैं, कुछ इंटरनेशनल भी होते हैं, कुछ फ़ौज के साथ भी हिसाब किताब होता है। तो ये बड़ा सा मतलब मल्टी डायमेंशनल एक्टिविटीज़ चूँकि इनकी होती हैं और कुछ नहीं मालूम होता कि कब किसके लिए इस्तेमाल हो रहे हैं, तो उसके पता नहीं केसेस के भी मसाइल होते हैं वगैरह वगैरह। तो इसलिए इनके बारे में तो मैं कोई भी बात संजीदगी से कि आज एक बात कह रहे हैं तो कल इस पर कायम रहेंगे, कुछ नहीं पता कि कल चैनल पे ये सारे लोग फौजी ऑपरेशन के हवाले से बयान पर कह रहे हो कि नहीं हमारे बयान को गलत तरीके से कोट किया गया, हमारे कहने का मकसद ये नहीं था, या कायदे तहरीक फरमा दें कि इन सब लोगों ने जो बयान दिए बिल्कुल गलत है और कारकुन जो है वो इनका एहतसाब करें। ये सब इनके यहाँ सब होता रहता है। असल में ये इशूज़ को फेंकते हैं मार्केट में ताकि इस पर हम सब गुफ्तगू करना शुरू कर दें। असल इशू तो ये है कि अगर इस शहर के अंदर अमन व अमान तबाह हो रहा है तो जो अमन तबाह करने वाले लोग हैं, मैं बार बार कह रहा हूँ कि ना मालूम नहीं है, वो मालूम है, वो जहाँ जहाँ मौजूद हैं उनके नाम पता है, उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। उसको कार्रवाई करने के लिए किसी फौजी ऑपरेशन की जरूरत अच्छा, अब जो टारगेटेड ऑपरेशन शुरू किया गया है उस पे आप किस हद तक मुतमईन है आपकी पार्टी? आप समझते हैं कि ये एक फेयर ऑपरेशन होगा? मुझे नहीं मालूम कि कितने लोग इन्होंने पकड़े हैं और उसमें से देखें बहुत ज्यादती भी करते हैं ये, कि एक बिल्डिंग के अंदर जाते हैं, सब लोगों को उठा लेते हैं, सबको कहते हैं कपड़े बांध। ये कोई तरीका नहीं है, ये कोई तरीका नहीं है। मैं आपको बिल्कुल एक ज़िम्मेदार शहरी की हैसियत से, पॉलिटिकल वर्कर की हैसियत से और समाज को जानने वाले और शहर को जानने वाले एक फ़र्द की हैसियत से कहता हूँ, किसी ऐसे ऑपरेशन की ज़रूरत नहीं है जिसमें आम लोगों को तंग किया जाए। इनको मालूम होता है इनकी मजबूरियाँ हैं या इनके अपने कुछ मसाइल हैं, या वो ख़ुद इस तरह से इन्वॉल्व हैं ये एजेंसीज़ कि जिसके नतीजे में इन सारे ऐसे दहशतगर्दों को फ़रोग़ मिल रहा है। वरना ऐसे किसी ऑपरेशन और किसी टारगेटेड के नाम पर आवाम को तंग करने की ज़रूरत नहीं है। कौन कहाँ है, किस कदर है, कहाँ जाता है, कहाँ से आता है, सब पता होता है इनको। अगर इनके अंदर विल होगी तो ये बिल्कुल टारगेट करके लोगों को पकड़ सकते हैं। आवाम को बिल्कुल तंग नहीं करना चाहिए और आवाम के साथ बिल्कुल ज़्यादती नहीं होनी चाहिए। हम ये बात बार बार कहते हैं। मुज़फ़्फ़र साहब,
केर किथे आहे, केर कहिड़ियूं पार्टियूं आहिनि, केतिरा माण्हू आहिनि, नईम साहब जी ॻाल्हि त सभिनी खे सभु ख़बर आहे। छा वाकई उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो ऐं सिंध सरकार केतिरो ताउन कंदी आहे? सिंध सरकार खे इन हवाले सां एतमाद में वरितो वियो आहे DG रेंजर्स पारां? सभिनी सिंध हुकूमत हींअर हुकूमत सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पीपल्स पार्टी कॾहिं न चाहींदी त उहो बदनामी जे बाहिस बणिजे। हू त हमेशह चाहींदी त असां सभिनी खे सेफ्टी इज़त सां ॾिसूं ऐं सभिनी खे ख़ुशहाली जी तरफ़ गामज़न कयूं। त इन करे मां जीअं तव्हांखे चयुमि त हाणे असांजो बिल्कुलु 100% इहो ख़्यालु आहे त भई ऑपरेशन टारगेटेड थिए। जीअं हाफ़िज़ साहिबु चयो त असांजी पुलिस खे बि चवंदुसि ऐं रेंजर्स खे बि चवंदुसि त इहे तव्हां जेका ऑपरेशन कयो था हुन में ग़रीब माण्हुनि जो ख़्यालु कयो। ईअं न थिए त उन में असली माण्हू छॾे छॾनि ऐं ग़रीब माण्हू खे पकड़ियो वञे, ईअं न थियणु खपे। असां पुलिस खे बि हिदायतूं ॾिनियूं आहिनि त ग़रीबनि खे न पकड़ियो ऐं जेके कल्प्रेट्स आहिनि उनखे पकड़ियो। जेकॾहिं कल्प्रेट्स खे पकड़जनि था त पोइ कंहिं बि पार्टी खे इहो न थियणु खपे त भई फ़िलाणो कल्प्रेट जेको आहे असांजो आहे। उनखे या त जेकॾहिं को मासूम आहे त कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि। कोर्टूं त असांजे हर कंहिंखे माण्हू खे यकदम सां ॿुधनि थियूं पियूं, यकदम हुनजो नोटिस वठनि थियूं। कोर्टनि में हलिया वञनि, पंहिंजा कारकुन जेकॾहिं चवनि था त छॾाए अचनि। नईम साहब, आखिरी 2 मिनट बचे, मैं आखिरी सवाल आपसे करना चाहूंगी। वफाकी सरकार के घरों खाते ने टारगेट किलर्स की निशानदेही भी की है और कहा है कि उनमें से अक्सरियत सियासी वाबस्तगी रखती है। सियासी पार्टियां क्यों नहीं एक साथ कोई मिलकर लाई अमले साथ जोड़ती कि अपनी पार्टी में से ऐसे लोगों को निकाल के बाहर करें? बिल्कुल करना चाहिए, ये हिम्मत होनी चाहिए सब में के ऐलान करें। अल्हम्दुलिल्लाह जमात इस्लामी की ये पोजीशन बहुत वाज़ेह है, क्लियर है। कोर्ट में एक आध नाम बत्ते के हवाले से आया था, उस पर हम कोर्ट में गए, अल्हम्दुलिल्लाह हमें कोर्ट ने बरी किया है और जमात इस्लामी की पोजीशन क्लियर है। कोई बात है तो सामने लाइए। इसी तरह हर जमात के अंदर ये हौसला होना चाहिए। मसला ये है कि ये हौसला उस वक्त पैदा होगा कि जब लोग ये माफियाई तर्ज पर काम करने वाली पार्टियां की हिम्मत पैदा नहीं कर सकती। उनका पूरा सियासती माफिया के नाम चल रही है ना, तो इसलिए अगर उनके पास ये नॉलेज है निसार अली खान साहब के पास, तो काम क्यों नहीं करते? भाई उनकी जिम्मेदारी है, उन्होंने वोट लिए अवाम से, उनका सारा मौक़िफ़ हमें मालूम है जो इलेक्शन से पहले कराची के हवाले से था, वो क्यों बदल गया है? क्यों आकर 9-0 पर जो है वो हाजिरियां दे रहे हैं? क्यों उनको हुकूमत में लेने की, क्यों उनके गवर्नर को नहीं हटाते? भाई उनकी जान उनके गवर्नर में, इस शहर का आधा मसला हल हो जाएगा, आप गवर्नर तब्दील कर दीजिए। प्रोटेक्शन मिलती है, गवर्नर हाउस से थानों में फोन आते हैं, आप कहते हैं कि गवर्नर तो विफाक का नुमाइंदा होता है, मतलब सियासी वाबस्तगी की वजह से मसाइल, सीधी बात है। थाने उनके कहने पर जो है वो थानेदार तब्दील होते हैं। तो इसलिए ये मतलब अब ये बेचारे पता नहीं क्यों नाम नहीं लेते हुए डरते हैं। इन्होंने 5 साल तो उनके साथ इत्तेहादी बनकर, अब भी इनको खतरा है किसी दिन भी वो इत्तेहाद में आ जाएंगे। इनको प्रॉब्लम ये है कि इनको नहीं मालूम है किस दिन भी बुला लेंगे, तो ये बेचारे डरते हैं कि यार फिर इत्तेहादी बन जाएंगे, हमारे लिए मसला बनेगा। इनको डरना नहीं चाहिए, इनको कौम का ख्याल करना चाहिए। मुज़फ़्फ़र साहब, सिर्फ हिकिड़ी लाइन में मूंखे जवाब ॾियो, वाकई सियासी मुदाख़लत थींदी आहे? फ़ोनूं ईंदियूं आहिनि जेकॾहिं दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो थो वञे, एतिरी सियासी मुदाख़लत थी आहे जो हिन वक़्त ताईं जेके दहशतगर्दनि आज़ादी सां घुमी रहिया आहिनि? ज़ाहिर आहे सियासी पार्टियुनि में बि आहे, ज़ाहिर आहे के माण्हू कंदा हूंदा फ़ोनियूं बि पंहिंजे थाणनि ते, पर असां पीपल्स पार्टी वारा कॾहिं कोन कंदा आहियूं त भई फ़िलाणे माण्हू खे छॾे ॾियो, फ़िलाणे माण्हू खे हीअ कयो, अंदरि कयो। असां त पंहिंजो साफ़ु सुथिरो रखियो त रिकॉर्ड भई जेको कल्प्रेट माण्हू हुनखे पकड़ियो ऐं हुनखे गफ़िर किरदार तक पहुचायो। हुन में हाणे केरु दोस्त नाराज़ थियनि था या राज़ी थियनि था, उन्हनि जो अलॻि मसइलो आहे, पर असां कंहिंसां बि फिटाइण कोन था चाहियूं। असां चऊं था सभु पंहिंजो पाण जेकॾहिं उन्हनि में दहशतगर्दी जी साईं चयो उन कढी छो नथा ॾियनि, उन में छो था कनि, को शक शुभ जी ॻाल्हि छो था कनि पिया? उहे कढी ॾियनि पाण हुनखे सिधो सो पुलिस खे माण्हू ॾियनि त भई क्रिमिनल माण्हू आहे, असांजे जी वाबस्तगी कोन्हे हिननि सां। सियासी पार्टियुनि में एतिरी ज़रूरत अचे न जॾहिं त उहे पंहिंजी पार्टियुनि में अहिड़नि माण्हुनि खे कढनि। थियणु खपे, छो न थियणु खपे, ज़रूरत इहा क्लियरली थियणु खपे, छो जो असांजो मुल्क आहे पाकिस्तान खे असां ई बचाइणो आहे न। ॿियो केरु अची माण्हू ॿाहिरां त हिंदुस्तानी माण्हू त अची कोन बचाईंदा न, पाकिस्तानी माण्हू बचाईंदा आहिनि। पाकिस्तान में असांखे फॉरवर्ड थियणु खपे, अॻे अची करे असां कमु करणु खपे। महिरबानी अवां ॿिनी महिमाननि जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।